हाणे हलूं था फटाफट ख़बरुनि ते, जंहिंमां पहिरीं ख़बर आहे पूज्य भाई रामचंद्र जी जी पुण्य तिथि जो कार्यक्रम मनायो वियो जोधपुर जे सरदारपुरा सी रोड ते स्थित बाबा रामापीर मंदिर में। हा साईं, मंदिर जे प्रमुख श्री कन्हैयालाल जी उपस्थिति में इन कार्यक्रम में सत्यनारायण जी कथा ॿुधाई वई ऐं आरती करे समाप्ति कई वई। ख़बर मोकिली जेठानंद लालवानी जी। प्रजापिता ब्रह्म कुमारीज़ ईश्वरीय विश्वविद्यालय पारां आंतरिक शांति ऐं विश्व सद्भावना विषय ते 3 ॾींहंनि जो अंतरराष्ट्रीय महासम्मेलन थियो माउंट आबू में। हा साईं, पहिरें ॾींहं में अतिथि हुआ भारत जा पूर्व सेनाध्यक्ष जनरल वीके सिंह जी ऐं इन ॾींहुं आयल सभिनी डेलीगेट्स खे विश्व शांति लाइ शपथ ॾियाराई वई। ॿिए ॾींहं ते अतिथि हुआ गुजरात उच्च न्यायालय जा न्यायाधीश रवि त्रिपाठी जी ऐं टे सम्मेलन जे आख़िरी ॾींहं में अतिथि हुआ गुरु घासीदास विश्वविद्यालय बिलासपुर जा उपकुलपति डॉक्टर लक्ष्मण चतुर्वेदी साहब। ऐं इन आख़िरी ॾींहं ते हिंदुस्तानी पर रशियन कलाकारनि बि हिंदुस्तानी पोशाकुनि में हिंदुस्तानी गीत संगीत ते नृत्य जूं प्रस्तुतियूं ॾिनियूं। हाईटेक आदर्श पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर जे अध्यक्ष शीचन प्रीत वानी जे हथनि सां सिंधी समाज पारां स्वास्थ्य ऐं नगरीय प्रशासन मंत्री श्री अमर अग्रवाल जी जो सम्मान अभिनंदन पत्र ॾेई करे कयो वियो। हा साईं, कार्यक्रम जी अध्यक्षता कई नगर निगम जे सभापति अशोक विधानी जी ऐं कार्यक्रम खे सफल बनाइण में सहयोग हो पंचायत जे सभापति श्री अनिल शिवदासानी, मोहनलाल चांदवानी, गोवर्धन दास मोटवानी ऐं पूज्य सिंधी पंचायत जे सभिनी कार्यकर्ताउनि जो। महाकाली शक्ति पीठ सेक्टर 5 उदयपुर में शरद नवरात्रि महोत्सव ते हेल्थ चेकअप शिविर रखियो वियो, जंहिंमें फ्री मेडिसिन विरायूं वयूं, बीपी ऐं डायबिटीज जो चेकअप कयो वियो। सुनील शर्मा ऐं 51 ॿियनि डॉक्टरनि पंहिंजी सेवा बि ॾिनी। जूनागढ़ शहर में सिंधी समाज पारां गणपति जी स्थापना थी। हा साईं, 11 ॾींहं ताणी इहो गणपति जो सत्संग, सुबुह शाम आरती ऐं भॼन ॻाया हुआ। गॾ में थियो ब्लड डोनेशन कैंप, जंहिंमें 100 माण्हुनि खां वधीक समाज सेवी शामिल थिया। ख़बर ते नज़र हुई जूनागढ़ जे सिंधियत जे शिराई चंदन खेमानी जी। फटाफट ख़बरुनि ते फटाफट नज़र वई। हाणे हलचल अचण वारी ख़बर, हिकिड़ी शानदार ख़बर। छत्तीसगढ़ जे रायपुर जे शादानी दरबार पारां थिए पई हिकु तीर्थ यात्रा सिंध पाकिस्तान में। तव्हां वञी सघो था हुते, पर वधीक जानकारी लाइ संपर्क कयो शादानी दरबार रायपुर में। ॾिसो पिया त लेडी गुंडी अब नवरात्रू त हली वयूं, पर अष्टमी माता चढ़ी वई खुद काली जे हिन अवतार खे। तव्हां असांखे सपोर्ट ॾियो, असांखे ऐड ॾियो, प्रोग्राम में शामिल थियो ऐं इन कम खे बचायो। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। अरे कृतिका, सिंधी असांजो बि मान आहे ऐं असांजी बि शान आहे। कुझु त ई त चवण सां रही। मां तो तव्हांखे ॿुधायां त सिंधी जे सवाल जा स्पॉन्सर आहिनि हरचंद्रू पंजाबी जी ऐं सवाल पुछियो वियो आहे सहयोग फाउंडेशन पारां। ऐं ॾिसो था गुज़िरियल हफ़्ते जो सवाल सही जवाब ऐं हुननि जा विनर्स। गुज़िरियल हफ़्ते तव्हां खां सवाल पुछियो वियो हो त झूलेलाल साईं कहिड़े तत्व मां पैदा थिया हुआ। सही जवाब आहे ऑप्शन बी जल। ऐं सही जवाब ॾियण वारनि मां विनर्स हिन रीत आहिनि। भगवान छोकरनि खे ठाहे करे सुठो कयो, कमाइतो ठाहे करे अञा बि सुठो कयो ऐं प्रैक्टिकल ठाहे करे त ॾाढो सुठो कयो, पर बेअकुल ठाहे करे सभु सत्यानाश करे छॾियो। ॾिसो था हिन दफ़े जो सवाल ऐं ऑप्शंस। हिन दफ़े जो सवाल आहे त जाग सिंधी जाग जहिड़े जोशीले गाने खे ॻाइण वारी शख़्सियत केरु आहे। तव्हांजा ऑप्शंस आहिनि ए कोशी लालवानी, बी लता बख्तियानी, सी सुमन खेमानी। त खणो फोन ऐं कयो SMS स्क्रीन ते ॾेखारियल नंबर्स ते, जेके आहिनि 9870973024। ॿियो नंबर आहे 9321701067। हिकु ॿियो बि नंबर आहे 9320509562। तव्हां असांखे फेसबुक ते बि जवाब लिखी मोकिले सघो था। असांजी वेबसाइट आहे www.facebook.com/sindhudarshan। असांजो ईमेल एड्रेस बि अवेलेबल आहे, जेको आहे sindhudarshan@gmail.com।
ऐं असांजी वेबसाइट बि त आहे जिते तव्हां ॾिसी सघो था सिंधु दर्शन जा एपिसोड्स www.sindhudarshan.com। सवाल जो सही जवाब ॾियण वारनि मां हिकु लकी विनर खे गिफ्ट मिलंदी आरबीसी पारां। कृतिका हाणे मां सुलह थो करणु चाहियां। हिन में त तव्हांजी भलाई आहे। कृतिका जी हिकु जोक थो ॿुधाइणु चाहियां। हा ॿुधायो सनी जी। तव्हांखे ख़बर आहे हिकु छोकिरो हो, हू हिकु छोकिरी खे चए थो कि तोखे पैसो खपे या प्यार खपे। ॿुधाए छोकिरी छा थी चए? छा थी चए? मूंखे खपे पैसे वारो प्यार, लालची। हा छोकिरियूं लालची हूंदियूं आहिनि। छोकिरनि जे बारे में त ॿुधाए वठां। मूं वटि बि हिकु जोक आहे सनी जी, ॿुधायांव? ॿुधायो। हा हिकु दफ़ो हिकु छोकिरो छोकिरी खां पुछे थो त भई तुंहिंजे बर्थडे ते मां तोखे छा ॾियां, छा गिफ्ट ॾियां? त छोकिरी चए थी तूं मूंखे का सोने जी शइ ॾे। लालची हा पर सोने जी शइ घुरे थी उहा। त छोकिरो हुनजे जनम जे ॾींहुं हुनखे छा थो आणे ॾे? हिकु तकियो। हा सोने की चीज, सोने की सुम्हण जी चीज है ना। छोकिरा कीअं हूंदा आहिनि? बेअकुल, बेपरवाह, बेवक्त ऐं चरिया। मां वञा थो। जय झूलेलाल। बाय। ॾिसो डरपोक बि हूंदा आहिनि। मां बि वठां थी इजाज़त।